नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। वहाँ के न्यूयॉर्क का खबर ॾिनालो त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी मवाख़ज़ी ते कांग्रेस में कार्रवाई जी शुरुआत थी वई है। अमेरिकी मीडिया मूजिब चीफ जस्टिस जॉन रॉबर्ट्स जी सरबराही में ट्रंप जे ख़िलाफ़ मवाख़ज़ी जी कार्रवाई हफ़्ते जा 6 ॾींहं हलण ऐं जनवरी जे आख़िर ताईं मुकमल थियण जो इम्कान आहे। मवाख़ज़ी जी कार्रवाई जी शुरुआत में ही रिपब्लिकन दस्तावेज़ ऐं शाहिदियूं हासिल करण खां अॻु डेमोक्रेट जूं तहरीकूं रद्द कयूं। तहरीकूं व्हाइट हाउस परॾेही ऑफिस ऐं मैनेजमेंट एंड बजट ऑफिस जी दस्तावेज़ ऐं शाहिदियूं हासिल करण बाबति आहिनि। सेनेट में कार्रवाई ट्रंप जे हक़ में थींदी नज़र अची रहियो आहे। अमेरिकी सदर ट्रंप मवाख़ज़ी खे मज़ाक़ ऐं धोखो करार ॾिनो आहे, जॾहिं त ट्रंप जे वकील मवाख़ज़ी जे इल्ज़ाम खे ख़तरनाक करार ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।